आला युवाननि खे पहुचाए रहिया आहिनि। असां उस्ताद आहियूं, असां हिकिड़ो काद खणी निकिता आहियूं। असांजो सर्विस स्ट्रक्चर जेको थो असांखे न थो ॾिनो जॾहिं त 2025 17 जून ते हिननि ऐलान कयो त उस्तादनि खे असीं सर्विस स्ट्रक्चर ॾियूं था। सॼे असांजो जेको ढांचो आहे सर्विस स्ट्रक्चर हर इदारे खे मिले, सवाइ असांजे प्राइमरी उस्तादनि खे कोन थो मिले। असां उन लाइ अॼु सरापा एहतिजाज आहियूं। भाई शफीع मोहम्मद सठियो जेको आहे असांजो अॻुवान आहे पंहिंजे पेटीएलएफ सिंधियो, उनखे सॾ ते अॼु सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। हर यूनिट हर तइलके में जेके प्रेस क्लबनि ते अलामती बुख हड़ताल ते असांजा दोस्त वेठा आहिनि ऐं 3 ॾींहं जो असांजो शेड्यूल आहे। तहरीक जो शेड्यूल त घणो आहे, फाइनल वञी इंशाल्लाह कराची में थींदो। असां आला ऐवान ताईं पंहिंजे पंहिंजो मैसेज असांखे पंहिंजो सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे जेको असांजो हक़ आहे।